तकरार ड्रामे में दोस्तों एक नई अपडेट अची चुकी है। छा तकरार ड्रामो वाकई बंद थी चुको आहे? छो उन जी एपिसोड ना आई? छो तकरार ड्रामे जो नओं प्रोमो ना आयो? कहिड़ी वजह आहे? या वरी मोहब्बतनि जो माग खे लॉन्च कयो वेंदो अॻे हफ़्ते, इन जे करे तकरार ड्रामो बंदि थियो आहे? या कुझु अदाकार बीमार थी पिया आहिनि, इन जे करे तकरार ड्रामो बंदि आहे? या शूटिंग बंदि थी चुकी आहे? या वरी एडिटिंग जो मसइलो आहे? या वरी को ॿियो मसइलो आहे? सॼी तव्हांखे तफ़सील ॾींदासीं इन नंढड़े वीडियो में। इन खे आख़िर ताईं ॾिसो ऐं थी सघे त शायदि खुसो वीलॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा ऐं पेज के भी फॉलो कंदा। ही चैनल ही पेज अव्हांखे सभ खां पहिरियां अपडेट ॾींदो आहे। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, मां अॼु तव्हांखे कल्ह खां वठी अपडेट ॾिनी त अॼु इम्कान हुया किस्त ऐं प्रोमो जो अचण जा। मां तव्हांखे सुबुह अपडेट ॾिनी त भाउ अॼु प्रोमो ईंदो, लेकिन प्रोमो अॼु बि न आयो ऐं किस्त बि घणो करे हिन टाइम तव्हां ॻोल्हे रहिया हूंदो, तव्हांखे न मिलंदी, बिल्कुलु न मिलंदी। असांखे पक आहे अॼु राति किस्त अचणी बि न आहे ऐं वजह इहा ई आहे दोस्तों, थी सघे थो जेको आहे एडिटिंग जो मसइलो आहे। बाक़ी को अदाकार ख़ासि बीमार अहिड़ो अदाकार बि न आहे ऐं मोहब्बतनि जो माग अचिणो आहे, उन जूं बि तयारियूं हली रहियूं आहिनि। ऐं ॿियो रिकॉर्डिंग जेका मोहब्बतनि जो माग जी थी रही आहे ऐं तकरार जी बि थी रही आहे साॻिए इलाइक़े में, इन जे करे कुझु रिकॉर्डिंग जा बि मसइला मसाइल थी सघनि था। छाजे करे मोहब्बतनि जो माग ड्रामे जी रिकॉर्डिंग बि ज़ोर शोर सां हली रही आहे, तकरार ड्रामे जी रिकॉर्डिंग बि ज़ोर शोर सां हली रही आहे, लेकिन कुझु एडिटिंग जा बि चकर थी सघनि था। इन वजह खां इहे ड्रामे जी किस्त न अची सघी आहे ऐं थी सघे थो तव्हांखे इहा असांखे ॿुधाईंदा हलूं त अॻे सूमर ताईं किस्तां तकरार ड्रामे जो मथां न अचनि, प्रोमो मथां अॻे सूमर ते लॉन्च कयो वञे। अंगारे जी राति किस्त अची सघे थी। अॻे त 5-6 ॼणा तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो। इहो 100% खां 50% असां तव्हांखे ॿुधाए सघूं था। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।